अधी सभागी वेठी आई न। हावड़ी अधी आउ केॾां वेंदसि इहो मंचो ऐं आऊं सॼो ॾींहुं वेठा सजणनि खे सारियूं। अधी मलूक मूंखे सुणायो त अधीअ जे गोॾनि में सूर आहे, इन करे मां हली आयमि त को हाल अहवाल वठी अचांसि। घुमण खां लाचार थियसि, दरिया जे तड़ ते पंध करे करे ही हाल थी विया। अधी सभागी तूं माउ आहीं, तुंहिंजी हिम्मत खे सलाम आहे। तूं त कॾहिं बि आसरो न लाहे सघंदीअ। अधी अल्लाह मां आसरो कंहिं लाथो आहे, हू ॾेहनि जो ॾातार ॿुधल ॿेड़ा बि तारे थो। अधी मुंहिंजी दिलि चए थी मुंहिंजो आरब ऐं असलम 8 कोर परे चङा भला वेठा आहिनि, रुगो को गस ठही का ख़बर मिले त कहिड़े आड़ा में फाथा पिया आहिनि। अधी सभागी आऊं बि हर वक़्तु इहा ई दुआ घुरंदी आहियां त अरब ऐं असलम मोटी अचनि ऐं हिन अंगण ते मोड़ ॿधनि, धीअ सारा जी बि शादी थिए ऐं आऊं बि का नूंहं वारी थियां। हावड़ी अधी सारा जी उमिरि बि हाणे वॾी थींदी पर बेवस आहियूं, पूॼा कयूं। अधी जे सारा परणाए अव्हां खे ॾियूं त अखियूं थधियूं, पर ॿिए ॾींहुं मुंहिंजो हितां लाच वञे। न न अधी असां एतिरी तकड़ बि नथा कयूं। जिते एतिरा साल गुज़री विया आहिनि, हे साल बि गुज़री वेंदो ख़ैर जो, बाक़ी पोइ जूं ॻाल्हियूं पोइ सां। बसड़ी अधी दुआ कर त घाटू घर मोटनि। बस अधी अलाह साईं सणाई कंदो, तुंहिंजा बचड़ा ख़ैर सां घर वापसि मोटी ईंदा। आओ अधी अल्लाह उहे हाणे में जिन ॾिठे मन सरफो थिए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।